ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وملجأنا ونورنا ونور أبصارنا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال رسول الله صلى الله عليه وسلم الحسن والحسين سيدا شباب أهل الجنة صدق رسوله النبي الأمين الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. شاءست حسین بادشاہ است حسین دین است حسین دین پناہ است حسین سرداد زنداد دست در دست یزید حقا کی بنا الہ است حسین. اللہ رب العزت دی حمد و ثنا حضور نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم جناب محمد الرسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے ذات والا شریفاتے ادیے درود شریف جو نذرانو پیش کرن کا بعد مجھا نہایت واجب الاحترام عزیز و دوست و بھائیرو السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. حضرات زی وقار یہ مہینو محرم الحرام جو علی رہو ہے محرم الحرام جے مہینے کے اللہ سبحانہ و تعالی حضور مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم جنجے پیارے ڈوٹرے جناب سیدنا امام علی مقام حسین رضی اللہ تعالی عنہ جے شہادت سائن مہینے کی نسبت حاصلہ ہے. حضرات دی وقار محرم الحرام جے 10 تاریخ تے امام علی مقام سیدنا امام حسین رضی اللہ تعالی عنہ کربلا جے سرزمین تے پنجے نانے جے دین تے پنجو مال پنجو تن من پنجا ساتھی ऐं पंहिंजा बच्चा ॿार अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते सब कुछ कुर्बान किया. हज़रत ज़ी वक़ार कि करबला जो जेको दास्तान आहे वो इंतिहाई ॾुखोईंदड़ दास्तान आहे, इंतिहाई गमनाक करबला जो एक दास्तान आहे कि छो त जनाब सैयदना इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जंहिं वक़्त करबला जे मैदान ते इहा जेका जंग लड़ी वई
यज़ीद ऐं हुसैन इमाम आली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे विच में। तो हज़रत ज़ीवकार उलमाए किराम फरमाइनि था कि उन वक़्तु संदन उमर मुबारक या तो 59 साल हुए ऐं हिकु कौल जे मुताबिक़ 57 साल ऐं हिकु कौल जे मुताबिक़ 56 साल। तो घटि में घटि 56 साल जो जेकॾहिं पीर सन इंसान हुजे उन जे साम्हूं समूरा साथी उन्हनि जे अखियुनि जे आॾो शहीद थींदा वञनि, पुसंदा वञनि ऐं उहो 56 साल जो पीर सन पंहिंजे साथियुनि खे पंहिंजे कुल्हे मुबारक ते खणी करे पंहिंजे खीमे जे अॻियूं उन सभिनी खे रखंदा वञनि। उन खां बाद में पंहिंजे अहले बैत किराम जो जॾहिं वारो अचे त उन में पंहिंजा भाइर जेके भाइर ॿाह ॿेली हूंदा आहिनि, भाइरनि जा कुवत ऐं ताक़तवर हूंदा आहिनि, ताक़त हूंदा आहिनि, पंहिंजे भाइरनि खे बि क़ुर्बान कयूं ऐं पंहिंजे औलाद खे क़ुर्बान कयूं, पंहिंजे भाइटनि खे क़ुर्बान कयूं, भाणेजनि खे क़ुर्बान कयूं, हता के पंहिंजे जिगर जे टुकड़नि पंहिंजे औलाद पंहिंजे पुटनि खे बि क़ुर्बान कयूं। तो हज़रत ज़ीवकार जॾहिं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिगर जी अज़मत खे सलाम आहे, उन सब्र खे सलाम आहे जो इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु भाइरनि खे बि क़ुर्बान करे छॾियो अल्लाह जे राह में। अल्लाह जे नबी जे दीन जे ख़ातिर भाइर क़ुर्बान थिया, भाणेजा क़ुर्बान थिया, भाइटिया क़ुर्बान थिया, पुट क़ुर्बान थिया, लेकिन उन जे बावजूद इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीद जे अॻियां झुकियो कोन, यज़ीद जे बातिल ऐं उन पलीद हथ ते पंहिंजो हथ न ॾिनई, बल्कि सभु कुझु क़ुर्बान करे उन खां बाद में जॾहिं सभु कुझु क़ुर्बान थी वियो ऐं आख़िर में इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु बचिया त उन वक़्तु पाण पंहिंजे हथनि में तलवार ज़ुल्फ़कार खणी करे ऐं पंहिंजे जिस्म मुबारक ते ऐं उन ज़िरह खे ढके करे ऐं पंहिंजे दस्तार मुबारक पंहिंजे मथे ते पाए करे पंहिंजे घोड़े ते चढ़ी करे इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान ते लथा। तो उन मैदान में जंगूईंदड़ उहे इंसान चवनि पिया कि असां इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं जंग जे मैदान में आया तो ईअं नौजवाननि खे कुसंदा वञनि पिया कि असांजी हैरत ऐं अकुल दंग रहिजी वई कि जंहिं इंसान जा जेको 56 साल जी उमिरि ताईं पहुतल हुजे उन जा सगा भाइर ऐं उन खां अलावा जेके तन मन सभु कुझु पंहिंजा पुट बि क़ुर्बान करे छॾियईं, उन जे बावजूद जंग जे मैदान में पाण शींहनि वांगुरु अची करे ललकारींदे दुश्मननि जे मथां वार कंदे कई दुश्मन जहन्नम में पहुचाया। तो उहे जंगूईंदड़ चवनि था उहे इंसान कि असां इमाम आली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो नौजवान जंग कंदड़ कॾहिं न पंहिंजी अख सां कॾहिं ॾिठो आहे, न कॾहिं था सुबुह क़यामत अहिड़ो को नौजवान ॾिसंदासीं। तो हज़रत ज़ीवकार के सभु कुझु पंहिंजे अॻियूं क़ुर्बान करे छॾियऊं ऐं उन्हनि खे पंहिंजे कुलनि ते खणंदे अच्छा 3 ॾींहंनि जो उञारल 3 ॾींहंनि जो यज़ीदिन कोई पाणी जो ढुक बि न ॾिनो ऐं 3 ॾींहंनि खां वठी उञायल ऐं बुखायल ऐं उहो बि 56 साल जो पोड़ो ऐं उन खां बाद में ज़ुल्म भर ज़ुल्म के पंहिंजे सभु कुझु उन ॿार बच्चा पंहिंजा पुट भाइर भाणेजा ऐं भाइटिया इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 4 पुट उन मैदान करबला में शहीद थिया। तो हज़रत ज़ीवकार इमाम आली मक़ाम सभिनी खे कुलनि ते खणंदे पंहिंजे खीमे जे साम्हूं उन्हनि खे रखंदा रहिया। उन जे बावजूद इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सब्र न टुटो, बल्कि उन जे बावजूद सभु कुझु तन मन धन हर शइ क़ुर्बान थियो। उन खां बाद में इमाम आली मक़ाम पंहिंजे सब्र खे पंहिंजे सीने जे मथां सब्र खे रखंदे इमाम आली मक़ाम पाण बि मैदान करबला में लथा ऐं कई
यज़ीदन खे जहन्नम में पहुचायो कि अमर बिन साद उन वक़्तु यज़ीद जे फ़ौज जो सिपा सालार या ईअं चओ कि उन्हनि जो अॻुवान हुयो। अमर बिन साद चयो कि आहे यज़ीदियो, जेकॾहिं तव्हां इमाम आली मक़ाम जे साम्हूं हिकु हिकु थी करे वेंदव त सभु को सम्झा वेंदव। इमाम आली मक़ाम जी उन जंग जे उन ताक़त खे सलाम आहे जो इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो सभिनी खे क़त्ल कंदा विया, सभिनी यज़ीदनि जा सिर धड़का धार कंदा रहिया। लेकिन बावजूदि के अमर बिन साद रड़ करे ऐं दांह करे चयो कि यज़ीदियो, ईअं तव्हां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जे हिकु हिकु थी करे कोई बि सही सलामत न रहंदो, सभु ख़तमु थींदा वेंदव। इन जे करे सभु गॾिजी करे, इमाम अली मक़ाम त अकेलो आहे, अफ़सोस आहे तो तव्हां सभु गॾिजी करे इन अकेले इन नौजवान जो तव्हां मुक़ाबिलो नथा करे सघो। तो उन खां बाद में उन्हनि खे बछ ॾिनी अमर बिन साद। उन खां बाद में इन ज़ालिम जे बछ ॾियण खां बाद में इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो ते सभु यज़ीदी ज़ालिम पलीत मलऊन लांती सभु इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो ते सभु गॾिजी करे वार कयो, हत्ता कि इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो मैदान जंग में क़ुर्बान थी विया। जॾहिं क़ुर्बान थी विया, ज़ुल्म बाला ज़ुल्म जे मथां ज़ुल्म उन्हनि इहो कयो कि इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जे सिर मुबारक खे उन धड़ खां जुदा करे ऐं उन जे बाक़ी जिस्म ते घोड़नि सां बाक़ी जिस्म खे लताड़ियाऊं, हत्ता कि इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हो जो पेट मुबारक पुठी मुबारक बिल्कुलु हिकु थी वियो उन्हनि जे ॿचड़नि जे साम्हूं ऐं उन जे परदेदार अहलो अयाल जे साम्हूं। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जे जिस्म मुबारक खे घोड़नि सां लताड़ियो वियो। लेकिन उन ज़ालिमनि खे शर्म न आयो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन बच्चे ऐं औलाद ते जंहिंजे उन पेशानी मुबारक खे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फैज़ान तर्जुमान सां चुमी ॾिनी हुजे ऐं जंहिंजे लाइ इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठीअ ते सजदे जे दौरान जॾहिं इमाम अली मक़ाम वेहंदा हुया तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सजदे खे ड्रगो कंदा हुया। मता ईअं न मां सजदे मां उथां तो इमाम अली मक़ाम खे तकलीफ़ अचे, इमाम अली मक़ाम किरी पवन तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो ॾोहिटो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो एॾो प्यारो पुटु उन मैदान करबला में उन ज़ालिमनि शहीद कयो ऐं हत्ता के उन जे जिस्म शरीफ़ ते घोड़नि सां लताड़ियाऊं। तो हज़रात ज़ीवकार उन्हनि ज़ालिमनि खे शर्म न आयो कि हत्ता के हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो मैदान करबला में क़ुर्बान थी विया, पंहिंजे नाने जे दीन ते इमाम साहब पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयूं। तो हज़रत ज़ीवकार के इन इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जे अहले बैत कुझु साथी हुया, उहे साथी वारी वारी अचे करे मैदान करबला में इमाम साहब जे मथां पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदा रहिया। जॾहिं सभु साथी क़ुर्बान थी विया त उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जे अहले बैत जो वारो आयो। तो अहले बैत मंझां हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हो जा टे भाइर इमाम अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि खे फरमायो कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जो साथ बि त ॾिनो अथव, पर हाणे मैदान ते लही करे उन्हनि दुश्मन सां मुक़ाबिलो कयो त उहे टे भाइर, हिकु जो नालो अब्दुल्ला, ॿिए जो नालो उस्मान, टे जो नालो जाफ़र, हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हो जा सॻा भाइर हुया। हज़रत अब्बास इमाम अली मक़ाम जा पीउ जे तरफ़ां भाउ हुया, माउ जे तरफ़ां न हुया बल्कि पीउ जे तरफ़ां हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम अली मक़ाम जा भाउ हुया। तो हज़रत अब्बास अलमदार जा उहे टे ई भाइर मैदान में लथा कि सभ खां पहिरियों अब्दुल्ला, पोइ उस्मान, पोइ जाफ़र, उहे ज़ालिमनि जे हथां शहीद थी विया। उन खां बाद में हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम अली मक़ाम खां इजाज़त घुरे कि जॾहिं इन ज़ालिमनि
सभु कुझु असांजो क़ुर्बान करे छॾियो। हाणे असांखे मूंखे तव्हां इजाज़त ॾियो जो मां मैदान में वञी करे उन्हनि ज़ालिमनि सां मुक़ाबिलो कयां। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि तव्हां न वञो। हता कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि असांजो सीनो बिल्कुलु तकलीफ़ मंझां चीरजी वियो आहे, इन जे करे तव्हां असांखे इजाज़त ॾियो। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि तव्हां वञी करे असांजे बचड़नि जे लाइ, अहले बैत जे लाइ वञी करे दरियाए फ़ुरात मां पाणी भरे अचो। हता कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घोड़े ते चढ़िया ऐं वञी करे उतां पाणी भरणु लॻा। पाणी भरण ताईं त उहे कामयाबु थी विया। जॾहिं वापसि वरण लॻा उन पाणीअ ते दरिया ते फ़ौजी 4000 सिपाही यज़ीदी उन पाणीअ जे पहिरे जे लाइ मुक़ररु थियल हुया जो हुसैनी साथियुनि मंझां कोई बि साथी पाणी न भरे सघे। हता कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु वापसि मोटिया त उन वक़्तु कि उन्हनि ज़ालिमनि हज़रत अब्बास आलमदार ते हमला करणु शुरू कयो। हता कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु अकेला हुया। उन्हनि सां विढ़ंदे विढ़ंदे 80 ज़ालिमनि यज़ीदनि खे क़त्ल करे छॾियो। उन खां बाद में कुझु लिकी करे यज़ीदी ज़ालिम हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ते वार कयूं। पंहिंजे उन्हनि जो सभु सॼे पासे वारो हथु कपियऊं। उन खां बाद में खॿे पासे वारो हथु कपियऊं। उन पाणी वारो जेको थांव हुयो हज़रत अब्बास आलमदार पंहिंजे वात सां झलियो, पंहिंजे ॾंदनि सां। हता कि अमर बिन साद यज़ीद जी उन साथी रड़ करे चयो, दांह करे चयोसि कि जेकॾहिं हज़रत अब्बास आलमदार पाणी पहुचाइण में कामयाबु थियो, हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पाणी पीतो त हज़रत इमाम अली मक़ाम में जान अची वेंदी, अञा वधीक ताक़त अची वेंदी। तो इन जे करे असां माना कंहिंजो बि पोइ ख़ैरु कोन थींदो। इन जे करे हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु ते तीर वसायो। तो हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु ते उन्हनि तीर वसाया। एतिरा तीर वसाया जो पाणी वारो जेको थांव हुयो दिलो उहो फाटिजी पियो, पाणी हारजी पियो। हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तीर कुझु सीने ते लॻा, कुझु ॻिची मुबारक ते लॻा। हता कि हज़रत इमाम अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घोड़े खां ज़मीन ते हेठि किरी पिया। अल्लाहु अकबर। जॾहिं हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु हेठि किरी पिया तो इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾु कयऊं। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु दुश्मननि जे सफ़नि खे चीरींदे चीरींदे हज़रत पंहिंजे भाउ वटि अची करे हाज़िर थिया। त उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम पंहिंजे भाउ अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक पंहिंजी झोली मुबारक में रखियो। हता कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दीदार कंदे कंदे हिन दुनिया मंझां पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। उन खां बाद में कि हज़रत अब्बास आलमदार रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन क़ुर्बानीअ खां बाद में हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम पाक हज़रत इमाम अली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़र्ज़ंद हुया कि उहे क़ुर्बान थियण वक़्तु उन्हनि जी जेका उमिरि हुई उहा 27 साल हुई। उन्हनि इजाज़त वरिती तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे मैदान में वञण खां रोके छॾियो। पर उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां उन्हनि इजाज़त वरिती। उन खां बाद में उन पर्देदार औरतुनि खां इजाज़त वरिती त उन्हनि खीमे में वेठल औरतुनि उन्हनि खे इजाज़त न ॾिनी कि तव्हां जल्दी में न वञो। पर हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे वालिद साहिब इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इजाज़त वठी करे मैदान में वञी करे लथा। उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जॾहिं मैदान में लथा तो पाण दुश्मननि जे उन सफ़नि खे चीरींदे कई दुश्मन उन इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहन्नम जे हवाले किया, जहन्नम में पहुचाया। हता कि हिकु कौल मुताबिक़ 120 दुश्मन हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको 27 सालनि जी उमिरि में हुया उन्हनि सभिनी खे जहन्नम में पहुचायो। हता कि हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु
विढ़ंदे विढ़ंदे के आख़िरकार थकिजी पिया ऐं उन सख़्त गर्मीअ जी हालत में हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उञ ज़्यादा परेशान कयो तो हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे खीमे ॾांहुं वापसि पंहिंजे वालिद साहिब जनाबे इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि अची पहुता। अची करे अर्ज़ु कयूं बाबा जान उञ लॻी आहे कि धकनि जा ऐं तलवार हलाईंदे हलाईंदे नेज़ा हलाईंदे हलाईंदे परेशान थी वियो आहियां ऐं हथ सूर कनि था पिया ऐं उन खां वधीक जेका सो आहे उञ असांखे तंग कयो आहे परेशान कयो आहे भले लिहाज़ा कुझु पाणीअ जो ढुक हुजे तो इन्हनि ज़ालिमनि सां वञी करे मां अञा वधीक ताक़त सां हमला कयां ऐं उन्हनि खे जहन्नम जे हवाले कयां। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियुनि मुबारकनि मां ओड़ा वहण लॻा। उन खां बाद में इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि आहे मुंहिंजा प्यारा पुट कि मां किथां पाणी आणियां इन जे करे तव्हां वञी करे जंग कयो। तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि जॾहिं जंग कंदो तो उन खां बाद में अनक़रीब तव्हां वञी करे पंहिंजे नाने वटि पहुचंदो ऐं तव्हांखे तव्हांजो नानो शरबत प्यारो ऐं थधो जन्नत जो शरबत ऐं जन्नत जो मशरूब तव्हांखे पीआरींदा। हज़रत ज़िवकार इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्ज़ंद हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं ॿीहर मैदान में लथा ऐं जंग कंदे कंदे के शहीद थी विया ऐं जॾहिं आख़िरी पसा साह जे आख़िरी हालत में हुया तो पंहिंजे वालिद साहिब इन में इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾे फरमायूं कि बाबा जान के हज़रत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो ॾाढो मूंखे शरबत पंहिंजे हपाक हथनि सां पीआरे रहिया आहिनि ऐं फरमाए रहिया आहिनि कि इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वञी करे चओ कि जल्दी जल्दी अची करे अचनि मां तव्हांजे लाइ तव्हांजे ख़िदमत में तव्हांजे लाइ शरबत जा जाम तव्हांजे लाइ झले बीठो आहियां जल्दी जल्दी अचंदा वञो अची करे गॾु शरबत पीअंदा रहो। तो हज़रत ज़िवकार हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे उन प्यारे फर्ज़ंद इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि अची करे पहुता ऐं आख़िरी साह जा आख़िरी पसा हुया पंहिंजे उन जो सिर मुबारक पंहिंजे कंधे ते रखियऊं ऐं इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो कि वालिदा ऐं मुंहिंजा प्यारा बच्चा। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इन आवाज़ के उन परदेदार ख़ीमनि में उन औरतुनि ॿुधो हता कि इमाम अली मक़ाम जा ॿिया नौजवान बि जेका सो अची विया उते इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ते। हज़रत इमाम साहब फरमायो कि हिन खे वठी करे ॿियनि शहीदनि सां वञी करे मिलायो खीमे जे अॻियूं वञी करे रखोसि। उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका सो मैदान में लथा। हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान में जॾहिं लथा कि उहो दुश्मननि ते वार कंदा रहिया कई दुश्मन जहन्नम जे हवाले कयऊं हता के इमाम अली मक़ाम इन दुश्मननि मंझां हिकिड़े जो तीर संदर पेशानी में अची करे लॻो ऐं उन धके खे उन्हनि बर्दाश्त करणु लॻो त ॿिए दुश्मन अहिड़ो सख़्तु तीर हयो जेके सीने ते अची करे लॻो। उन खां बाद में सीने मंझां संदन दिलि खे लॻो ऐं वञी करे उन धक सां हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रूह परवाज़ करे वियो ऐं उहे बि वञी करे हज़रत ॿियनि शहीदनि सां पंहिंजे नाने जे दीन ते पंहिंजो जान क़ुर्बान करे छॾियो। उन खां बाद में जाफ़र बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग जे मैदान में आया ऐं उन्हनि बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। उहे बि जेका सो आहे शेर चवंदे चवंदे अची करे पंहिंजो जान पेश कयूं ऐं शहीद थी विया। उन खां बाद में अब्दुर्रहमान बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे मैदान में लथा 17 यज़ीदिन खे उन्हनि जहन्नम में पहुचाया। आख़िर उस्मान बिन ख़ालिद जहनी यज़ीदी जे हथां उहे बि शहीद थी विया। उन खां बाद में इमाम मुहम्मद बिन मुस्लिम बिन अकील जी शहादत थी उहे बि अची करे मैदान में लथा ऐं यज़ीदनि सां विढ़ंदे विढ़ंदे लकीत बिन अयास जानी यज़ीद जे तलवारनि जे निशाननि मां अची करे उहे बि शहादत जो मान ऐं मर्तबो हासिल कयऊं। ऐं उन खां बाद में हज़रत मुहम्मद बिन अबू सईद बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु
उहे बि मैदान में अची करे विढ़ण लॻा ऐं उहे बि शहीद थी विया। इहे सभु हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जा जेके फ़र्ज़ंद हुया। ऐं उहे इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो मथी जुमे में मां बयानु कयो हुयमि कि इमाम साहिब जा क़ासिद बणिजी करे कूफ़े में हलिया विया हुया ऐं कूफ़े वारनि उन्हनि खे दुखे सां शहीद कयो हुयो। तो हज़रत ज़िबकार ये इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जा जेके औलाद मंझा जेके हुया उन्हनि पंहिंजो जान जो नज़रानो हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो ते पेश कयो ऐं पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर उहे बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदे कुसंदा विया। हत्ता के हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जा पीउ जे तरफ़ां कुझु जेके भाउ हुया उहे बि मैदान में अची करे लथा ऐं उहे बि वारे वारे सां शहीद थींदा पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदा रहिया। उन मंझां हिकु आहे अबू बकर बिन अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हो। उहे बि मैदान करबला में लथा ऐं मैदान करबला में लहण खां बाद में कई दुश्मन के जहन्नम में पहुचाईंदे विढ़ंदे वणंदे उहे बि अब्दुल्ला बिन उक़बा गनवी जे हथां शहीद थिया ऐं मुहम्मद बिन अस्कर बिन अबी तालिब बिन अली बिन अबी तालिब उहे बि अची करे मैदान में लधा ऐं उहे बि दुश्मननि सां विढ़ंदे विढ़ंदे जेका सुआ अबान बिन दारिम तमीमी जे हथां उहे बि शहीद थी विया। उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र जा फ़र्ज़ंद कुझु मैदान में अची करे उन्हनि मल्हायो ऐं उहे बि शहीद थींदा विया। उन्हनि मंझां हिकु नालो आउन बिन अब्दुल्ला बिन जाफ़र मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन जाफ़र उहे अची करे मैदान में लथा ऐं उहे बि दुश्मननि सां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी विया। हत्ता के जॾहिं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जा भाइर भाणेजा भाटिया उहे शहीद थींदा विया। तो हज़रत इमाम हसन जे भाटिरनि जो जेको बयानु हाणे अची रहियो आहे जेके हज़रत इमाम हसन जेके हज़रत इमाम आली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जा वॾा भाइर हुया सगा भाइर हुया इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि जा बि कुझु फ़र्ज़ंद इन मैदान करबला में इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु हुया। उहे बि पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर पंहिंजी जाननि जो नज़रानो पेश कंदे इन दुनिया तां लाॾाणो करे विया। उन्हनि मंझां हिकु आहे हज़रत इमाम हसन बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो। इन इमाम हसन बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो खे हसन मुसन्ना बि चवंदा आहिनि। हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो मैदान करबला में पंहिंजी चाचे इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु शरीक थिया। विढ़ंदे वणंदे हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका सुआ ज़ख़्मी थी विया। जॾहिं ज़ख़्मी थिया तो हिकु ज़ालिम यज़ीदी संदन सिर मुबारक के धड़कां दार करण जे लाइ अॻिते वधियो। तो हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे यज़ीद जे लश्कर मंझां हिकु संदन मामू बि हुयो। उन संदन मामे इहो चयो कि हज़रत हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जेके छॾियो वञे उनखे शहीद न कयो वञे। तो फलिहादा इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो की ज़ख़्मी जी हालत में संदसि मामे जेको हुयो त यज़ीद जे लश्कर मंझां पर हुयो इमाम हसन मुसन्ना जो मामू। उन हज़रत हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे लाइ इहो उन जेका सो अर्ज़ु कयो पंहिंजे यज़ीद जे लश्कर ॿियनि ज़ालिमनि खे। त फलिहादा उन्हनि खे कुझु न कुझु रहम आयो। हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो बची विया ऐं संदसि मामे कूफ़े में वञी करे इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे फटनि जो इलाजु कयो हता कि उन जो फट बिल्कुलु दुरुस्त ऐं सिहतयाब थी विया। तो हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम हसन पाक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे फ़र्ज़ंद उन्हनि जी जान बची वियो ऐं संदसि मामे उन्हनि खे जॾहिं सिहतयाब थी विया त उन्हनि खे मदीने मुनव्वरा ॾांहुं रवानो कयो। तो हज़रत ज़ीबकार इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा इहे वाहिद फ़र्ज़ंद हुया हसन मुसन्ना ऐं ॿियो हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो ऐं ॿियो हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो। तो इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जो जेको अॻिते नसल वधियो उहो ॿिनि फ़र्ज़ंदनि मंझां वधियो। हिकु हसन मुसन्ना ॿियो हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो मां अॻिते इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जी नसल
जेके हसन सईदा हुया उहे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन ॿिन्ही पुटनि मञा अॻिते नसल मञा अॻिते वधिया आहिनि। हज़रत ज़ुल्फ़िकार उन खां बाद में हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका सो मैदान करबला में शहादत खां जा बची विया, तो उन खां बाद हज़रत अब्दुल्ला अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका जंहिंखे अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु सॾींदा हुया, उहे बि मैदान करबला में जंग कंदे कंदे अब्दुल्ला गनवी यज़ीदी ज़ालिम जे हथां शहीद थिया। ऐं उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़र्ज़ंद हुया ऐं 11 सालनि जी उमिरि में हुया। अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हसन मुजतबा जा पुट 11 सालनि जी उमिरि में पंहिंजे चाचे खां इजाज़त वठण खां बाद में मैदान करबला में वञी करे जेका सो हज़रत इमाम जॾहिं उहे ज़ख़्मी थिया, त उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जो सीनो मुबारक उन जे मथे के सीने मुबारक ते पंहिंजे सीने ते रखियो, त उन खां बाद में हिकु ज़ालिम हरमला जे हथां उहे इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सीने जे मथां उन ज़ालिम जॾहिं वार कयो, तो हज़रत अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शहादत खे वञी करे पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे हलिया विया। उन खां बाद में हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा हिकु फ़र्ज़ंद जेके अञा ताईं नाबालिग हुया, 11 सालनि जी उमिरि में हुया, जंहिंजो नालो आहे हज़रत कासिम बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा भाइटिया आहिनि, यानी भाउ जा पुट हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़र्ज़ंद हुया। कि इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं दुनिया मां लॾे विया, त उन वक़्तु संदन कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि मुबारक 4 साल हुई। हज़रत इमाम अली मक़ाम खे फरमायो कि हीउ पुट मुंहिंजो तव्हां जे लाइ अमानत जे तौर ते मां छॾे करे हलियो रहियो आहियां। तो हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जॾहिं इजाज़त वठणु लॻा मैदान करबला में वञण जे लाइ, तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजे पुटनि वांगुरु उन्हनि खे पालियो हुयो। ऐं इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहो जेको भाउ जो पुटु भाइटियो पंहिंजे पुटनि वांगुरु प्यारो हुयो। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे इजाज़त न ॾिनी, हता कि हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम मुबारक जे हथनि मुबारकनि खे चुमी ॾिनी, असां पेशानी मुबारक खे चुमी ॾिनी करे ऐं घणा इलाज कयऊं। तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सां भाकुर पातऊं। तो हज़रत इमाम अली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे भाकुर पाईंदे पाईंदे इमाम अली मक़ाम बेहोश थी विया। हज़रत हसन बिन कासिम बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे बि बेहोश थी विया। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु बि बेहोश थी विया, हता कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे मैदान मल्हाइण जी इजाज़त ॾिनी। तो हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु वञी करे मैदान में लथा, कई यज़ीदी ज़ालिमनि सां विढ़ंदे विढ़ंदे 11 सालनि जो ॾिसो न, के 3 ॾींहंनि खां वधीक 11 सालनि जो नंढड़ो ॿार बचिड़ो ऐं 3 ॾींहंनि खां वधीक उञारो हुजे, बुखायारो हुजे ऐं 11 सालनि जो नंढड़ो ॿार वञी करे मैदान करबला में मैदान मल्हाइनि ऐं 35 यज़ीदी ज़ालिमनि खे जहन्नम जे हवाले करे छॾियऊं। 35 यज़ीदी ज़ालिमनि खे 11 साल जे नंढड़े ॿार उन्हनि खे उन्हनि ज़ालिमनि खे जेका सो आहे जहन्नम में पहुचाईंदो रहियो, हता कि नंढड़ो उहे हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन यज़ीदी ज़ालिमनि सां विढ़ंदे विढ़ंदे हता कि उहे बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदे शहीद थी विया। तो हज़रत ज़ुल्फ़िकार उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा इहे जेके बि हुया उहे उन ते पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदा रहिया। अच्छा, कुझु हज़रत क़िबला मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा मुफ्ती मोहम्मद इदरीस दायरी वॾा मुहक़िक़ आलिम दीन आहिनि, क़ुरान पाक जा मुफ़स्सिर बि आहिनि ऐं सिंधी आलिमनि मां हिकु उहे आलिम आहिनि जंहिंजे मथां आख़िर असां जेकॾहिं फ़ख़्रु कयूं न, वाक़िअतन उहो फ़ख़्रु करण वारी शख़्सियत ऐं ज़बरदस्त ॼाड़ा ज़बर आलिम आहिनि।
उहे फरमाइनि था कि हज़रत इमाम क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ इहो चवंदा आहिनि कि असांजा ख़तीब इहे बयानु फरमाईंदा आहिनि कि हज़रत क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में घोट हुया ऐं उन्हनि जे हथनि ते मेहंदी लॻल हुयो ऐं उन जी शादी थिए पई ऐं शादी अञा थींदे ई ऐं शादी खां पहिरियों उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो कि इहा बिल्कुलु ज़ईफ़ रिवायतूं आहिनि, कूड़ियूं रिवायतूं आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि हज़रत अल्लामा मुफ़स्सिर क़ुरान फरमाइनि था कि शादी जेकॾहिं उन्हनि जी थिए पई त कंहिंजी न्याणीअ सां थिए पई, उहा न्याणी कंहिंजी हुई, उहा कंहिंजी जेका सो आहे धीअ हुई जंहिंसां शादी थिए पई। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे कि हज़रत इमाम क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु 11 सालनि जी उमिरि में हुया ऐं किताब जे तारीख़ दाननि ऐं उन सीरतनामा लिखंदड़नि चयो आहे कि हज़रत क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा ताईं नाबालिग हुया, त नाबालिग ॿार जी शादी करण जी ज़रूरत कहिड़ी हुई। ॿी ॻाल्हि। टीं ॻाल्हि इहा आहे कि हज़रत इन ॾुखोयल वारे दास्तान में, इन ॾुखोयल मैदान में कि जॾहिं सभु कुसंदा था वञनि तो उन मैदान में तव्हां हिकु जेका सो आहे ॿार खे शादी ते उनखे विहारियो ऐं उनखे घोट बणायो, त इहा बिल्कुलु अक़ल खां परे वारी ॻाल्हि आहे कि इन ॾुखोयल वारे अंदाज़ में केरु पंहिंजे जेका सो आहे सभु कुसंदा था वञनि, अल्लाह जे राह में नज़रानूं पंहिंजी जाननि जो पेश कंदा वञनि था ऐं वरी उन ॾुखोयल वारे इन मैदान में, ॾुखोईंदड़ मैदान में, दिलि खे जेका सो आहे फट ॾींदड़ मैदान में वरी हिकिड़े खे जेका सो आहे उनखे परणाइनि था, उनखे घोट बणाइनि था माज़ल्ला, ऐं उन जे हथनि ते मेहंदी लॻाइनि था, त इहा बिल्कुलु अक़ल खां परे वारी ॻाल्हियूं आहिनि। इन जे करे इहे ज़ईफ़ रिवायतूं आहिनि। इन रिवायतुनि ते कन न ॾिजे, बल्कि हज़रत क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं जान जो नज़रानो पेश कयो त उन वक़्तु पाण अञा नाबालिग हुया, नाबालिगी जी हालत में पाण पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। उन खां बाद में हज़रत क़ासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु बि जेका सो आहे पंहिंजे नाने जे दीन ते पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयूं, हता कि उन खां बाद में हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा नंढड़ा फर्ज़ंद अली असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहे अली असगर जेके 6 महीननि जा हुया, अञा मुकम्मल साल जा बि कोन हुया, कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी भेण ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो कि प्यारा भाउ, कि इन नंढड़े ॿार जेका सो उन मां 3 ॾींहंनि खां वधी तड़पी रहिया आहिनि, इन जे करे इन ज़ालिमनि खां इन नंढड़े अली असगर जी लाइ माना उन जे मथां कोई उन्हनि खे रहम अचे, पाणीअ जो हिकु फुड़ो ऐं ढुक ॾियनि, इन जे मथां त रहम करणु उन्हनि खे घुरिजे। तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे नंढड़े अली असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजे हथनि मुबारकनि ते खणी आया, हता कि हिकु यज़ीद बदबख़्त ज़ालिम इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं पंहिंजे इन नंढड़े जे लाइ पाणी घुरणु लॻा, तो उन हिकिड़े यज़ीद ज़ालिम इमाम अली असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु ते तीर हलायो, हता कि उहो तीर संदन ॻिची मुबारक ते लॻो ऐं पार थी वियो। उहो नंढड़ा असगर बि अली असगर बि इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ मुबारक ते पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे विया। ऐं कुझु रिवायतनि में इहो बि अचे थो कि बल्कि उहा नंढड़ो अली असगर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी झोली मुबारक में हुया ऐं हिकु यज़ीद बदबख़्त ज़ालिम जे हिकु सिपाही ऐं हिकु उन जी लश्कर मां जा हिकु ज़ालिम उन जे मथां तीर हलायो ऐं उन जी ॻिची मुबारक मां तीर पार थी वियो ऐं उहे बि शहीद थी विया। उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पर्दान औरतुनि पुछियो कि अली असगर जो छा थियो, तो हज़रत इमाम अली मक़ाम पंहिंजे अखियुनि मुबारकनि मां ॻोड़ा वहाईंदे वहाईंदे उन्हनि खे जवाब में चयो कि अली असगर बि पंहिंजे नाने जे दीन ते क़ुर्बान थी विया। हज़रत ज़ीबकार उन खां बाद में जॾहिं सभु कुझु क़ुर्बान थी विया, तो आख़िर में हज़रत इमाम अली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान ते लथा, तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु दरियाए फ़ुरात ते विया पाणी पीअण जे लाइ। उन्हनि ज़ालिमनि इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ते तीर वसाया। इमाम पाक जे
इमाम पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वात मुबारक में तीर लगा तो हज़रत इमाम पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु पोइ ते हटिया उन ज़ालिमनि सां मुक़ाबिलो कंदे कंदे जीअं अॻोड़े मां बयानु कयुमि कई यज़ीदी ज़ालिम उन्हनि जहन्नम में पहुचाया हता कि उन्हनि सां मुक़ाबिलो कंदे कंदे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं मुक़ाबिलो कंदा रहिया तो उन जंग में रहंदड़ उन्हनि कुझु जंग कंदड़नि चयो कि जंहिंजो सभु कुझु क़ुर्बान थी वियो हुजे पर उन जे बावजूदि उन जे सब्र खे सलाम आहे जो जंग में ईअं विड़ी रहियो आहे कि जीअं के शींहं वांगुरु बिल्कुलु दुश्मननि ते हमला करे रहियो आहे सभु कुझु क़ुर्बान थियो पंहिंजा भाइर क़ुर्बान थिया भाइटिया भाणेजा पुट सभु कुझु क़ुर्बान थिया उन जे बावजूदि उन्हनि जो हौसलो न टुटियो उन जे सब्र जेका सो आहे एतिरो त बेमिसाल हुयो जो उन जो हौसले जी अज़मत खे सलाम आहे उन जे जिगर जी अज़मत खे सलाम आहे सभु कुझु क़ुर्बान कंदे बि पंहिंजो हौसलो न टोड़ियाऊं आख़िरकार पाण बि पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर मैदान में लथा तो अमर बिन साद चयो कि ऐं यज़ीदियो हिकु हुसैन तव्हां खां तव्हां अकेला अकेला थी करे वेंदो सभु कुसिजी वेंदो इन जे करे सभु गॾिजी करे ये तव्हां त हज़ारनि जी तादाद में आहियो हीअं अकेलो हुसैन आहे जो उहो अकेलो बि तव्हां खां अफ़सोस आहे जो ॾाढो थी वञे थो तो उन जॾहिं उन्हनि खे पछ ॾेराई तो उहे सभु यज़ीदी ज़ालिम हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे गॾिजी करे हमिलो करणु शुरू करे ॾिनो हता कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु बि पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर पंहिंजे जान जो नज़रानो पेश करे उन खां बाद में यज़ीदी ज़ालिमनि संदद अल्लाहु अकबर सिर मुबारक धड़ मां जुदा कयो ऐं हता कि उन्हनि जो हुस्सो ऐं कावड़ अञा कोन थधो थियो इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पेट मुबारक ऐं उन जे जसद शरीफ़ ते जिस्म मुबारक ते उन्हनि घोड़नि सां लताड़ियो हता कि लताड़ींदे इमाम अली मक़ाम जो पेट मुबारक ऐं पुठी मुबारक बिल्कुलु हिकु थी वियो उन खां बाद में उन ज़ालिमनि इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सिर मुबारक के नेज़े ते चढ़ाईंदे बुलंद कंदे वञी करे इब्न ज़ियाद ज़ालिम जे अॻियूं वञी करे रखियऊं उन खां बाद में वरी इब्न ज़ियाद यज़ीद ज़ालिम जे अॻियूं वञी करे रखियो ऐं इब्न ज़ियाद ऐं जेका सो आहे यज़ीद ज़ालिम इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उन हिकु लठ खणी करे इमाम अली मक़ाम जे वात मुबारक में ऐं नासल मुबारक में ज़ालिमनि में उहो लकड़ी सां ईअं विझी रहियो हुयो उन्हनि मंझां हिकु उन काफ़िले बल्कि उन महफ़िल मंझां हिकु चयो कि ज़ालिम तोखे शर्म नथो अचे जो इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जी चप्पल मुबारक ते अल्लाह जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुंहुं बोसो ॾींदे चुमी ॾींदे मुंहुं ॾिठो आहे इन करे तोखे अञा ताईं बि तुंहिंजो होसो ऐं कावड़ थधो नथो थिए जो इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सिर मुबारक सां इहे जेका सो आहे तूं हरकतूं करे रहियो आहीं तो हज़रत ज़िवकार हता कि इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थी विया करबला जे सरज़मीन ते इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जुमातुल मुबारक जे ॾींहुं सन 61 हिजरी में शहीद थी विया ऐं उन वक़्तु संदन उमर मुबारक में इख़्तिलाफ़ आहे 59 कुझु लिखनि था ऐं कुझु 57 लिखनि था उमर मुबारक ऐं कुझु चवनि था कि इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका उमर मुबारक हुई उन वक़्तु 56 साल हुई ऐं कुझु 57 साल ऐं कुझु चवनि था 56 साल ऐं 5 महीना बहरहाल ऐं तो फलिहादा जेतिरी बि उमर मुबारक हुई इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे जिस्म मुबारक ते 33 तीरनि ऐं 33 तलवारनि जा निशान ऐं घाव थियल हुया ऐं किन जे कौल जे मुताबिक़ 31 नेज़नि जा निशान 33 या 34 तलवारनि जा निशान ऐं 110 या 15 खां मथे तीरनि जा धक इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जिस्म मुबारक ते हुया बहरहाल हज़रत इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे दीन जे पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं हीअ बिल्कुलु दुखनि भरियो दास्तान आहे अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे को करीम रब असांखे आका अलैहिस्सलाम